अचे तो ज़ुल्हज जो महीनो हाजी वञण शुरू थियान 5-7 तारीख़ वठी जहाज़नि जी हला अल्लाह समूरन के हज नसीब कर गरीबन दा उमरा नसीब कर आमीन न कजाए थकायल यो मुल्क ॾिठी दुख ही लही वेंदे जो इंशाअल्लाह वेंदासे जाओ अरे मजूरी करण वारा भी उते पुगा अन्या तू गंढियूं दे नोटन के पुटन ला रखा पोटन कान डोटन कान ये खत्म भी न देवाइंदे याद रखो तुझो वो आज को हथन सां खर्च करे सब चओ सुभान अल्लाह का जगह जमीन ते कानई अल्लाह अवल नंबर में बणियो दरब जो काब अल्लाह रोजे जो भी दीदार करावे काबे जो तवाफ भी करावे आमीन चौड़ा खलील अल्लाह इन विच जबलन जे विच में काबे के तैयार कर जाते काबो ठयो आ उते सारी दुनिया जे जमीन जो विचो साईं हिते ठाया साओ सलो ही कोने हेडे इंदो केर गैर ज़ी ज़रीन इंद बैतिकल मुहर्रम सुभान अल्लाह घर निंद्र चले साईं हेडे केर ईंदो साओ सलो ही कोने जे तू काबे के तैयार कर मुंजा पेरे प्यादे दईंदा पर रोईंदा भी जलाल काबे में आए डाढिया गला इन नजर थी पे गोड़ा गिरी था एडो असरा चार ॾींहं थी हयात यो मुल्क ॾिसी जो इंशाअल्लाह वेंदासीं मिना में वञ इब्राहिम अलैहिस्सलाम और इस्माइल अलैहिस्सलाम जो मंजर थो नजर ओडे भी वञी ॾिस न अल्लाह वो इब्राहिम नबी दुआ पियो घुरे रब हबली मिन सालिहीन रब छोकरा चुप करे पानी पियो न तो हलिया वञो बच्चो डे पर सालियो डे जो जेड़ो घुरियई ओड़ो ही दिल नहीं अल्लाह को दुआ घुरदो कर बच्चे जी पर इया घुरदो कर तो सालियो डे चाडे साल दुआ कबूल थी वही 86 साल जे उम्र में कुरानब में रब को दुआ घुरी मुबारकी में वर्दी थी मिले फबशरनाहु बिगुलामिन हलीम मुबारक दी पुत्र बुरदबार बचो जायो दुआ कबूल थी वही हलंदे हलंदे वडड़ो थियो दुकान दो भरे ख्वाब लदो हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम तो पुत्र तोखे मां ज़बह करे वेठो
तुझी मर्जी केड़ी आ। फलम्मा बलग जाकू वेठो छा पढ़ियो दम कुरान आखिर ताईं कुरान माउसाय काल या बुनैया इन्नी अरा फिल मनाम अन्नी अज़बहुका फंजुर माज़ा तरा। पुत्र तो जवाब दे काल या अबद सुभान अल्लाह तजो इफ़अल मा तुअमर सतजिदुनी इंशाअल्लाह मिनस साबिरीन। बीउ खे जवाब ॾिनई जंहिं गाल जो हुकुम मिलियो देर न कर रब घुरियो त मागे सब्र वारन मौला ने टे रस्ता जन्नत जा हिकु ज़िक्र ॿियो शुक्र सब्र सुभान अल्लाह जा। आने पी पुट तैयारी कई अबो काती तिखी करे आयो चवेस तो बाबा काती तिखी कजाए हेडे तो करनी जाए कुछ जे भी पान थो पी के तो जे काती तिखी कजाए ये न तो जे तखाब ये थीलान न पी के जे बाबा नबियन जा खाब सच्चा थीना। जल्दी कर एक काती तिखी कजाए बियो बड़ी अखिंदे बद जा मता अब्बा करे जाए गादी छड़ाए वने देखो इनके निंड थी लड लड टीवी ते विहारे ये बर्फारो के जोने तभी तारा है जंदो अख वने पर टीवी न चलिया हाने मोबाइल भी चित्तो करे दो दन के अंधा थिया मर रात दी मोबाइल 5 मिनट हिनन जो दीदार कर त रुठल राजी थी करे वठ ज़ियारत कुरान हिन को परे दो ने जेको तुझे बदन रब सां ॻाल्हाए हे कुरान मथे ते आ हेरे तक अचे को मां सां ॻाल्हाए कन खोले नबी शफात कंदा वली शफात कंदा शहीद शफात कंदा आलिम शफात कंदा हाफिज शफात कंदा कन खोल कुरान बगालियूं कंदो एक शफात कंदो ॿियो हुज्जत कंदो कुरान हुज्जत कंदो हे मुंहिंजो आशिक़ा मोकल दे त जन्नत में वतियूं वञा जेके सूरत रात जो पढ़ी निंड तो करे जैसा मोहब्बत थी वे ॻाल्हायूं रब सां त असांखे क़ुरान मां कट कट अल्लाह ताला चवंदो क़ुरान मां न कटंदो मां नथो कटे त मोकल दे त हिनखे रब चवंदो हिनखे वठी वञ जन्नत में त उहे दुनिया वारा ॾुख ई लही अञा न समझे पीउ खे वटियूं पुट खे पीउ वरितियूं थो अचे मिना में गंध भर लेटाए गाती दो हलाए अल्लाह ये तो बाबा जल्दी कर देर न कर हूं अम्मा रब जो हुकुम अचे अगे पो ओडे वञणो आहे पर मुझे कुर्बान करण जो उन्हीं जो फैसलो आ जंहिंमें उहो राज़ी आ
मां इस्माइल भी राजी आ। सुभान अल्लाह। उहा निशानी अञा उते लगी पई आ मिना में। हिन पासे पुट खे कंद भरले ठाहे पटी अखियुनि ते बधाई हेकर गादी हलाई गादी नाली ॿीहर गादी नाली। खबरदार गादी इस्माइल जे वार खे लोडो न दी जाए। सुभान अल्लाह। तक मागे कुहाणो नाहे बचाइणो आ। ओ गादी इस्माइल जे वार खे लोडो न दी जाए। हिन जे पुष्ट मां मागे अरबी मोहम्मद पैदा करणो। अरबी मोहम्मद पैदा करणो आ। खबरदार अब ये कोहे बियो एक अधु कातीअ में बियो गर्दन पटी बधी पई अखियुनि ते। ये गर्दन मां अधु छॾियईं ॿई हथ छुरीअ में विधई। हेॾो वक़्फ़ो मिली वियो। रब मलाइकनि खे चयो इस्माइल खे परे करे बिहारियो। दुंबो जन्नत मां आयो ठका जो छुरी करणाई चढ़ाट निकिरी आ। पट्टी जो खोलियई जॾी हिन छुरी आई गलाट थी आ दुंबो कुसिजी वियो। खलील चयो रब मांखे इम्तिहान में पास कयो। पट्टी जे खोलियई दुंबो कुठो पियो आ। इस्माइल खिले तो बाबे कावड़ में काती गई असां झलियोसीं। खबरदार धक्को नान जांस धक्को नान जांस। इहो कुसण आयो हो मां बचायो तमां। साईं मांखे हुकुम भी कई मिलियो त कुझु न। चई नेकन खे भलारन खे मोहसिनीन खे अहिड़ी तरह बदलो ॾींदा। अल्लाह नादईना। सुभान अल्लाह। डरी थी वई। अय्या इब्राहिम कद सद्दक दर्रोया इन्ना गज़ालिक नजज़िल मोहसिनीन। खबरदार हिन के धक्को न जाए। हिन जो को कसूर कोने। मां बचायो तमाज। चई हुकुम भी कई मांखे त कुझु न मिलियो। चई नेकन के भलारन के मोहसिनीन के अहिड़ी तरह बदलो ॾींदाऊं। कुर्बानी भी कबूल कई मां। इम्तिहान में भी पास कयो मां। बच्चो भी बचाए ॾिनो मां। ख्वाब के भी सचो करे ॾेखारियो मां। सुभान अल्लाह। ओ पुट बियो कोई तू असां ढोर में पती न था कयो। गलत थो ॻाल्हायां। या जेका कुर्बानी तो करे ये जानवर तोखे उते कमींदा। मोटा मतारा पहलवान थी उन्हनि ते तू सवार थी पुलसरा ते टपी जन्नत में रवाना थी। तोखे छा थियो? हे त रब भलाई कई। पत्ती ढोर में नथा क्यों। पुट काथे को निमाज पूरी पुट के नथा पढ़ायो तो कुर्बान काथे क्यों आ। पर इन हिकमत के जो रब पे जाओ। सुभान अल्लाह। जाओ अबू मरियो थी अम्मा उन्हनि जी कुर्बानी भी करे सके तो। हाँ कन खोले बुध
अवल घर जे वॾे खे करणी करणी आ। रब वधायो थी पुट मिलिया अथी न्याणी जी कर, पुटन जी कर, घरवारी जी कर, सजो ढोड़ कर, ॾिस त रब काथों थो ॾे। सुभान अल्लाह चओ। अल्हम्दुलिल्लाह सवा कलाक मां वाइज़ कयो आहे कुराड़े, पर पढ़ियो क़ुरान हे अल्लाह जो एहसान अथव। वञी काबे खे ॾिसी मुबारक उनखे आहे जेके हज ते रवाना थी आहे। का जगह जमीन ते कान ही, अवल नंबर में बणियो त रब जो काबू। इन अवल बैतिन वुज़िअ लिन्नास लल्लज़ी बिबक्कत मुबारका व हुदल लिल आलमीन। चौका जगह जमीन ते कान ही, अवल नंबर में बणियो आहे त रब जो काबो बणियो आहे। अबो मिस्त्री, पुट मजूर, अबो भी नबी, जो पुट भी नबी, पुट भी नबी। वज़कुर फिल किताब इब्राहीम इन्नहु कान सिद्दीक़न नबिय्या वज़कुर फिल किताब इस्माईल इन्नहु कान सादिक़ल वअद व कान रसूलन नबिय्या। मोबाइल में दीदा या निंद्रा या वाच में दीदा, अखों बट नबी अभी पाक, चौकाबो भी पाक, बिनी पाक हथन सां तैयार कया। पुटु पत्थर उडे, बाबो पत्थर रखे, पुटु गारो दे, बाबो गारो रखे। जॾहिं अध ताईं आया इस्माईल, हाणे डाकणियूं काॾां अचनि, कवाइद काबे खे मंज़िल ते कीअं पुॼायूं। अर्श वारे चयो खलील पत्थर तो मोकिलियां जन्नत मां, इन ते बीही ओसारी कर, जाते जरूरत पवंदई उते पत्थर तोखे लिफ्ट नमूने पुॼाई। अॼु बि वञो तो उन पत्थर ते हज़रत खलील जा कदम मुबारक ईअं ठहिया बयान जीअं तुंहिंजा मुंहिंजा पेर जो गप में ठही पिया। सुभान अल्लाह चओ। ॾाढा हज़रत खलील जे कदमन मुबारकन जो ज़िक्र भी रब कुरान में कयो। समूरा चओ कुरान सचो आहे। उहो पत्थर काबतुल्लाह खां 12 सन में जो शीशे में बंद आहे। उन पत्थर जे मथां हज़रत खलील जा कदम मुबारक ठहिया। दुआ है अल्लाह ताला मुझे ॻाल्हाइण खे क़बूल करे। अल्लाह ताला तव्हांजे माल में, रिज़्क़ में, बचन में, ईमान में बरकत करे।